अस्सलामुअलैकुम दोस्तों मां आहियां कामरान जानी सिंधी। दोस्तों नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां मुहबत हर मुसलमान जे ईमान जो बुनियादी जुज़ आहे, बुनियादी हिसो आहे। दोस्तों कंहिं बि मोमिन जो जेको आहे ईमान तेसि ताईं कामिल नथो थिए जेसि ताईं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजी महबूब तरीन हस्ती तस्लीम नथो करे ऐं पंहिंजे साह खां वधीक वेझो तस्लीम नथो करे। दोस्तों ईअं अहल बैत सां मुहबत बि हर मोमिन जो जेको आहे ईमान जो जुज़ आहे, हिकिड़ो ईमान जो हिसो आहे। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत, हुनजी आल सां मुहबत, हुनजे असाब सां मुहबत, हुनजी अज़वाज सां माना अक़ीदत, इहो हर मुस्लमान जो शेवो आहे। दोस्तों मुस्लमान उहो थी नथो सघे जंहिंसां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अक़ीदत न हुजे ऐं जंहिं वटि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि जी इज़त न हुजे, एतिराम न हुजे। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो फ़नकार सां गॾोगॾु हिकिड़ो बहितरीनु मोमिन इंसान बि हो ऐं बेशक दोस्तों उस्ताद जलाल चांडियो जेको आहे पंहिंजी मोमिनी जेको आहे उहा पंहिंजी माना साबित करे ॾेखारी। ऐं उस्ताद जलाल चांडे जिते बि वियो त अहल बैत जी शान में जेको आहे क़सीदा बि चयाईं ऐं अवाम खे झुमाए छॾियईं, अवाम जो दिलि जीती छॾियईं। दोस्तों जलाल चांडे अहल बैत जी शान में तमामु घणा क़सीदा चया, तमामु घणा कलाम चया ऐं महफ़िलुनि में ॻाया ऐं हर जाइ ते दाद वसूल कयाईं ऐं उस्ताद जलाल चांडे खे तमामु पसंदि कयो वियो। उस्ताद जलाल चांडे हज़रत अली करमला वजह जी शान में बि तमामु घणो बयानु कयो ऐं क़सीदा चया। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे बारे में बि तमामु घणा क़सीदा चया। बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैह जे बारे में बि तमामु घणा माना क़सीदा चया ऐं वॾो शान बयानु कयो। दोस्तों करबला जे शहीदनि जे बारे में बि उस्ताद जलाल चांडे तमामु घणो माना बयानु कयो क़सीदनि में पंहिंजे। दोस्तों इहे तमामु मुहबत वारा ऐं चाहत वारा क़सीदा आहिनि ऐं तव्हां जॾहिं ॿुधंदो त तव्हां पंहिंजा लुड़क न रोके सघंदो, तव्हां पंहिंजो ॾुख न रोके सघंदो ऐं तव्हां महसूसु कंदो त इन्हनि जी सिटनि में उस्ताद जलाल चांडे जे बयान में, उस्ताद जलाल चांडे जे ॿोल में केतिरो न दर्द आहे। साईं अब्दुल अज़ीज़ चाचड़ साहिबु उस्ताद जलाल चांडे जेको आहे तव्हांजे अंदाज़े जे हिसाब सां केतिरा माना क़सीदा चया हूंदा ऐं केतिरा कलाम ॻाया हूंदा क़सीदनि जे बारे में, अहल बैत जी शान जे बारे में? हा दा भाऊ कामरान जानी, उम्मीद त ख़ैरियत सां हूंदो। हा इहो तव्हां सवाल कयो, ही क़सीदो असांखे यादि अची वियो जलाल चांडे साहिब जो ॻायल। ही क़सीदो मक़सदु मूंखे ॾाढो वणंदो आहे ऐं अजीब कैफ़ियत में जलाल चांडियो साहिबु हिन क़सीदे खे पंहिंजे वक़्त में ॻायो। छा त उहो वक़्तु हूंदो, छा उहा घड़ी हूंदी, छा ज़हन में जलाल साहिब जी जेको आहे सो सोच हूंदी ऐं सिर्फ़ु हिकिड़े दर्द भरे अंदाज़ सां पंजतनि जे क़सीदे खे पेश कयईं। ऐं हिन क़सीदे जे मुंड में अब्दुल करीम ज़रदारी जो जहिड़ी तरह आलापन सां दोहिड़ो, वरी ओड़े अंदाज़ सां जलाल चांडे साहिबु दोहिड़ो ॾिए थो अनवर साईं जहानपुर हुडकी वारनि जो। ऐं ही कलाम चवनि था पिया, ही कलाम जीअं भाऊ दीदार अली चयो त मुख़्तलिफ़ अंदाज़ में ॻाए, मुख़्तलिफ़ धुनुनि में तर्ज़ुनि में ॻाए, मुख़्तलिफ़ कैसेट ऐं महफ़िलनि में घणो ॻाए। पर जलाल चांडे साहिबु घणो ॻायो आहे क़सीदा, पंजतनी कलाम, ठीकु आहे न साईं, हमदो नात जी हिसाब सां बि कलाम खोड़ ॻाए। निर्मल नबीअ सां जो सरदार बणिजी आयो, घोट चढ़ घोड़े मोहम्मद तोखे वठणु आयो आहियां, सभु जो सभु मशहूरु कलाम, इहे सभु शयूं थियूं, क़सीदा चऊं, पंजतनी कलाम चऊं, ठीकु आहे न साईं, ऐं मशहूरु थिया। ऐं इहा ॻाल्हि सही आहे, तव्हां जीअं चओ था त हू दिलि सां ॻाईंदो हो, ॿियनि कलामनि खे बि दिलि सां ॻाईंदो हो पुराणे दौर खां वठी, छो त शाइरी ऐं धुन ते हू ध्यानु ॾींदो हो, पंहिंजे शौक़ सां ॻाईंदो हो। ऐं ख़ासि करे ही गाना, ही क़सीदा त अञा ई वधीक बहितर लॻाव सां ॻाईंदो हो। इन करे
वणंदा आहिनि ख़ासि ई असांखे मूंखे हिन पूरी महफ़िल जेका आहे 7 नंबर वाले में असां अपलोड कयोसीं हिकु अजीब मतिलबु लॻंदी आहे त कहिड़ी अंदाज़ सां हुन ॻाई आहे इहा ई म्यूज़िक इहो ई साज़ अहिड़ो आवाज़ सां रिकॉर्ड थियल आहे जो दिलि जेको आहे न किथे वञी पुॼंदी आहे सोच दिमाग़ बहरहाल तमामु बहितरीनु अदा